नाज़रीन, सॼी सिंध जी वॻण जे शहरनि में पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध खे रद्द कंदे मुतालबो कयो आहे त वाधायल अघ वापसि वरिता वञनि। अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे कामरान तुन्यो। वफ़ाक़ी सरकार पारां हफ़्ते दौरान हिकु भेरो ॿीहर पेट्रोल जी क़ीमत वधाइण वारे अमल खे वॻण वासियुनि पारां मुकमिल तौर ते रद्द कंदे तेल जा अघ घटाइण ऐं ॻाटे टोड़ महांगाईअ ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी सरकार पारां हफ़्ते अंदरि ॿियो भेरो तेल जी क़ीमतुनि में कयल इज़ाफ़े बाद मुल्क में महांगाईअ जे तूफ़ान में अॻुई पीड़जंदड़ ॾियारीदार गरीब मिसकीन तबिके जा माण्हू सख़्त परेशानीअ में मुब्तला थी विया। पेट्रोल रोज़ रोज़ वधे थो पियो। पेट्रोल जी क़ीमत वधण सां महांगा भी वधे थी। ॾिसो न, पेट्रोल वधी वियो त किरावा वधी विया, खंड वधी वई, गिहु वधी वियो, चांवर वधी वियो। ग़रीब माण्हूअ जो जीवन ॾाढो जंजाल थियो आहे। तेल जो अघु वधायो अथनि, बिकॉज़ ईअं न ईअं माण्हू असां पाकिस्तान आवाम ईअं न सम्झे त सिर्फ़ु तेल वधियो आहे, इन सां गॾु ॿी महांगाई बि थींदी। मईशत ते वॾो असरु थींदो, महांगो थी वेंदो घणो। असां इन ॻाल्हि खे नामंज़ूर था कयूं त इन जो जेको आहे सो ऐलान वापसि वरितो वञे। तेल जो अघु वधाए करे अवाम जी चेल चिॿी करे छॾी। मां जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां इन जेका वाधू तेल जी जेका क़ीमत वधाई थी, इनखे मां मुस्तरद कयां ऐं इनखे मां रिजेक्ट कयां थो पियो। असां इहो गवर्नमेंट खे चऊं था त इहे जेके इज़ाफ़ी अघ थियनि था इहे वापसि वरिता वञनि, नॉर्मल अघ मुक़ररु कया वञनि त जीअं आवाम जेको आहे त उहो परेशान न थिए। तेल ऐं गैस जा जेके अघ वधनि था उन सां मसइलो इहो नथो पैदा थिए त रुगो तेल ऐं गैस वधी वई, उन सां ॿिया मसइला बि पैदा थियनि था। आम वाइपे जूं शयूं जेके आहिनि उहे जेको आहे त महांगियूं थी वञनि। महांगाई उरूज ते अघ में ई आहे, वरी जो इन रेट करण सां जेको आहे माण्हुनि जो जेको आहे त चेल चिॿी थी वई आहे। असां हुकूमत खे चऊं था त महिरबानी करे पुराणा रेट जेको आहे बहाल कया वञनि, 100 रुपयो कयो वञे, जीअं आवाम जेको आहे इन मां जेको आहे इन मां कुझु आवाम खे रिलीफ मिली सघे। वॻण वासियुनि वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कंदे घुर कई आहे त तेल जूं क़ीमतूं घटाए महांगाईअ ते कंट्रोल करे मुल्क जे गरीब मिसकीन ॾियारीदार पौरत तबिके खे जीअण जो हक़ ॾिनो वञे।